अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, हिकिड़ी ॾुख जी ख़बर तव्हां शेयर करणी आहे। काफ़ी दिलि ॾुखाईंदड़ ख़बर आहे। उहा ख़बर इहा आहे त असांजी दोस्त आर्टिस्ट मारवी चन्ना हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वई आहे ऐं 2 ॾींहं अॻु में हुनजी डेथ थी चुकी आहे। तो दोस्तों, ॾाढी ॾुख जी ख़बर आहे ऐं तमामु वॾी आर्टिस्ट हुई, तमामु सुठी आर्टिस्ट हुई। सिंधी आर्टिस्टनि में अहिड़ी छोकिरियूं तमामु घटि पैदा थींदियूं आहिनि जंहिंमें एॾो वॾो टैलेंट हूंदो आहे। मारवी चन्ना जा 2 गुर्दा फेल थी पिया ऐं हुनजो इलाजु हले पियो ऐं जॾहिं गुर्दनि में तकलीफ़ थियसि त हुनखे हॉस्पिटल में दाख़िल कयो ऐं दाख़िल थियण खां पोइ ओचितो हुनजो लीवर बि ख़राबु थी पियो। पोइ लीवर में इन्फेक्शन जे करे हुनजी डेथ जो जेको रीज़न हुयो उहो इहो हुयो। दोस्तों, तमामु वॾी आर्टिस्ट हुई ऐं मां नथो सम्झां त मारवी जहिड़ो आर्टिस्ट वरी को सिंधी छोकिरियुनि में पैदा थींदो। ऐं हुन वधि में वधि मूं सां कमु कयो। मां डायरेक्टर हूंदो हुउमि ड्रामे जो, उहा आर्टिस्ट हुई ऐं ॿिए भाङे हुन अली अकबर पठान सां घणो कमु कयो ऐं सभु 2 डायरेक्टर हुआसीं KTN जा, जिन सां हुन तमामु घणो कमु कयो। मूंसां हुन जेको वॾो सीरियल कयो 200 क़िस्तनि जो, उहो फ़ासिला हुयो। फ़ासिला खां पोइ हुन मूंसां बेशुमार 5 डेज़ कया, 20 डेज़ कया, सोलो प्लेस कया ऐं हुनजो पहिरियों ड्रामो क़िस्मत हुयो जेको हुन अली अकबर पठान सां कयो, जेको 50 क़िस्तनि जो हुयो, जंहिंमें हुनखे अवॉर्ड बि मिलियो हो। ऐं हुन खां पोइ हुन ॿिया बि ड्रामा कया अली अकबर जा, पर घणे भाङे कमु हुन मूंसां कयो। हुनजे ॿियनि डायरेक्टरनि में रशीद ख़ासकेली बि हुयो ऐं हुनजे ॿियनि डायरेक्टरनि में शिराज जिलानी हुयो ऐं ज़हीर मीरजत हुयो। इन्हनि सां हुन घणे भाङे कमु कयो। बाक़ी ॿियनि आर्टिस्ट डायरेक्टरनि सां हुन तमामु घटि कमु कयो ऐं आर्टिस्ट लाजवाब हुई। यानी जेकॾहिं को रवण जो सीन हूंदो त असांखे चवंदी त मूंखे गिल्सरिन जी ज़रूरत न आहे, मां इन ई परफॉर्म कंदुसि। ऐं पोइ सीन जे दौरान जॾहिं रोई पवंदी त असां पाण उदास थी वेंदा हुआसीं। यानी एतिरी हुनजी नेचुरल परफॉर्मेंस हूंदी हुई। यानी इन खां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हुन में केतिरो वॾो टैलेंट हुयो। बेशुमार टैलेंट जी मालिक हुई ऐं ड्रेसिंग तमामु घणी ज़बरदस्त कंदी हुई। यानी हुन मुंहिंजे ड्रामा सीरियल फ़ासिला में ब्रांडेड कपिड़ा ठाराया वरिता, तक़रीबन 30-40 जोड़ा, जेके हींअर त मां वठंदो त लखनि में ई पवंदा। सो चवण जो मक़सदु इहो त हुनखे कपिड़नि जो जुनून हूंदो। उहो चवंदी त एक्ट्रेस जे लाइ ज़रूरी आहे त सुठी ड्रेसिंग हुजे, त सुठी ड्रेसिंग ई आर्टिस्ट खे तमामु घणो मथे खणी ईंदी आहे। सो हुन काफ़ी कोशिशि कई त जंहिं बि सीरियल में हू कमु करे त हुन में उहो नवां कपिड़ा पाए। उहो पहिरें ड्रामनि जा कपिड़ा कोन पाईंदी हुई। सो हुनजे क्लोज़ दोस्तनि में साड़ियुनि में रियाना तबसुम हुई, रियाना खोखर हुई, जेका फातिमा मंगी हुई ऐं समर निज़ाम हुई। नजमा भी आख़िरी हिस्से में हुन सां हुनजी दोस्ती रही, पर घणी क्लोज़ दोस्ती इन्हनि छोकिरियुनि सां हूंदी हुअसि ऐं उन्हनि सां तमामु घणी मतिलबु उन्हनि जी गैदरिंग थींदी हुयूं, उन्हनि में शामिलु हूंदी हुई। ऐं दोस्तों, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मारवी उहा वाहिद छोकिरी, वाहिद आर्टिस्ट हुई जंहिंखे ॾिसी हिन जी साहेड़ियूं जेको हिन जी नक़ल कंदी हुयूं। यानी जेकॾहिं मारवी जेके कपिड़ा वठंदी हुई त उन्हनि जी दोस्त साहेड़ियूं ओड़ा ई कपिड़ा वठंदी हुयूं। मारवी जेका वॉच यूज़ कंदी त अहिड़ी वॉचिस वठंदी हुयूं। जेको हू मोबाइल वठंदी त वरी उहे आर्टिस्ट ओड़ो मोबाइल वठंदी हुयूं। यानी हुनजी पॉपुलरिटी मां तव्हां इहो अंदाज़ो लॻाए सघो था त हू जेको बि कमु कंदी हुई त हिन जी साहेड़ियूं दोस्त जेके आहिनि हिन जो नक़ल कंदी हुयूं। इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त दोस्तनि जी नक़ल कंदो आहे, पर इहो हिकिड़ो वॾो क्रेडिट बि आहे ऐं इहो हिकिड़ो एज़ाज़ बि आहे त माण्हू जी शोहरत, हुनजो कमु, हुनजो जेको आहे सो कम सां मुहबत एतिरी आहे जो माण्हू हुनजी नक़ल कंदा हुया। दोस्तों, मां कुझु दोस्तनि खां मारवी जे लाइ जेको मां ट्रिब्यूट ठाहियां त उहो मारवी जा कुझु दोस्त डायरेक्टर्स जिन सां हुन कमु कयो, अली अकबर पठान आहे, रशीद ख़ासकेली आहे ऐं 2-3 ॿिया बि आहिनि। उन्हनि खां उन्हनि जा रिव्यूज़ वठां थो ऐं हुन जा जेके हीरोज़ हुया जंहिंमें अरसलान दस्तगीर, सुमेर भुट्टो, रूमान खेड़ो, मुस्तफ़ा अब्बासी ऐं 1-2 ॿिया बि हुया जिन सां हुन घणे भाङे कमु कयो। मां उन्हनि खां बि कोशिशि करे उन्हनि जा व्यूज़ वठां थो त एज़ एन आर्टिस्ट हुननि मारवी खे कीअं पायो ऐं मारवी सेट ते कीअं हूंदी, मारवी जो स्टाइल ऐं मारवी जो अंदाज़ कीअं हुयो।
बाक़ी मां त तव्हांखे ॿुधाए चुको आहियां तमामु घणी रेस्पेक्टेबल आर्टिस्ट हुई। उनजो अंदाज़ तमामु ज़बरदस्त हूंदो हो, उनजो बिहेव तमामु सुठो हूंदो हो, वक़्त ते ईंदी वक़्त ते वेंदी ऐं कॾहिं बि तंग न कंदी। इवन न कन्वेंस जे मामले में, न गाॾी जे मामले में, न खाइण पीअण जे मामले में, न ॿियनि शयुनि जे मामले में। सो अचो त दोस्तो हाणे हुन दोस्तनि खां पुछूं था उन्हनि जो रायो त मारवी कीअं हूंदी। ऐं मां वरी हिकु दफ़ो वरी दुआ कयां थो त इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन, अल्लाह से हुनखे जनम नसीब कंदो। हीउ जेको वॉइस मैसेज आहे इहो 2 ॾींहं अॻु में मरण खां मारवी चन्ना पंहिंजी फ्रेंड मारिया बलोच खे मोकिलियो हुयो। ऐं तव्हां ॿुधो त हुन केॾी बेबसीअ ऐं लाचार विचां इहो मैसेज कयो आहे। वालेकुम छाला मारिया दुआ जे लाइ यार तमामु घणी महिरबानी। जज़ाकल्ला ख़ैर। छो त कल्ह खां मां ॾाढो शदीद बीमार आहियां, तमामु घणो। रिपोर्ट्स वग़ैरह करायूं, अल्हम्दुलिल्लाह रिपोर्ट्स क्लियर आयूं आहिनि। ऐं गले जो इंफेक्शन ऐं चेस्ट जो इंफेक्शन, फीवर, पूरी बॉडी में पेन, अहिड़ी बुरी हालत लॻी पई। राति त बिल्कुलु माना मुंहिंजो हस्बैंड आयो त मूंखे रोअण अची वियो, आवाज़ ई न पियो निकिरे मुंहिंजो। ऐं तूं त हमेशह दुआउनि में हूंदी आहे, ख़ासि तौर ते तुंहिंजी शादी जे लाइ मां तमामु घणी दिलि सां दुआ कंदी आहियां। अलाह पाक तोखे पंहिंजो सुठो नेक घराणो अता करे, सुठो छोकिरो हुजे, नेकोकारनि मां हुजे, तोखे ख़ुशि रखे हमेशह। ऐं रब पाक जल्दी तोखे तुंहिंजे औलाद सां नवाज़े। औरत जी वॾी में वॾी ज़िंदगी त इहा हूंदी आहे न त बसि हुन घर हुजे, हुन औलाद हुजे, हुनजो हस्बैंड हुजे। हा बाक़ी तस्वीर ॾिठी यार, सोचां पई त केतिरियूं आहियूं असां कि ॾिसंदियूं आहियूं। इहो बि बसि हिकिड़ो वक़्तु हुयो, ऐं बि वक़्तु त ईअं थो गुज़रे ख़बर ई नथी पवे। बहरहाल अल्लाह पाक तोखे पंहिंजे हिफ्ज़ अमान पंहिंजी पनाह में रखंदो। मुंहिंजे लाइ दुआ कजांइ यार, मां ठीकु थी वञा। निशाजी उठो अब कुछ करो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेरा नाम अली अकबर है। मैं ड्रामा डायरेक्टर हूँगा और अभी 2 दिन पहले हमारी बहुत ही प्यारी दोस्त, बहुत ही अच्छी और सीनियर आर्टिस्ट मारवी चन्ना का इंतकाल हुआ है। और बहुत दुख की बात है क्योंकि बहुत कम उम्री में अल्लाह ताला ने उनको अपने पास बुला लिया। पर अल्लाह ताला की जो रज़ा होती है, हमें सबको उसमें राज़ी होना होता है। तो बस कुछ यादें हैं जो मैं शेयर करना चाह रहा हूँ अपनी आप लोगों के साथ। बहुत अच्छा काम साथ किया। मेरे ज़िंदगी का जो पहला KTN का प्रोजेक्ट था, उसकी हीरोइन थी वो, और बहुत टैलेंटेड, बहुत मेहनती और बहुत ही एक मोहब्बत करने वाली ख़ातून थी। अल्लाह ताला उनकी बख्शिश फरमाए, उनके घर वालों को सब्र जमील अता फरमाए। क्योंकि सिंधी मीडिया में जब उनकी शादी उन्होंने नहीं की थी तब तक उन्होंने काम किया था मेरे साथ और असलम भुट्टो साहब के साथ उन्होंने सबसे ज़्यादा काम किया था। मारवी चन्ना बेसिकली मुझे जेका फेवरेट मतलब फीमेल मां आर्टिस्ट है उहा मारवी चन्ना है। ऐं मुझे उन सां तमामु घणो कमु थियल आहे। हिकु त असां इंटरनेशनल सीरियल कईसीं ज़िंदगी तो बिना, मारवी उन में टाइटल करेक्टर कयो हुयो। मारवी चन्ना जो हे अचानक मूं जेको ॿुधियो त हे थी वियो, मतिलबु मूंखे यकीन न आयो। मूं नजमा काविश जी हिकिड़ी पोस्ट ॾिठी, मां फ़ौरन कॉल कई एजाज़ खे, छो जो एजाज़ उन तंज़ीम में हुयो
एजाज़ चयो हा यार सचाई में, बल्कि तव्हांजी बि मूं कॉल आई त यार मारवी चना जो मसइलो थी वियो आहे। मूंखे यकीन न पियो आयो, छो जो तक़रीबन महीनो ॾेढ पहिरियों हुन मूंसां ॻाल्हि बि कई कंहिं टॉपिक ते, मतिलबु हाणे त मैरिड लाइफ में हुई, मीडिया खां पासे ते हुई, बिल्कुलु नंढड़ी हिकिड़ी हुन न्याणी बि हुई बल्कि आहे, ऐं मूंखे यकीन फ़िलहाल तंहिं वक़्तु न आयो। बहरहाल मारवी चन्ना जेका आर्टिस्ट मां सम्झां थो पंहिंजे कम सां सची हुई न, कमाल आहे। मतिलबु दुबई जहिड़े शहर में बि हुन उते पंहिंजे लाइ कम जे हिसाब सां इमरान जेकॾहिं मां हिते 20 सालनि खां दुबई में थी रहां त मुंहिंजा लटा ड्रेसिंग विगियूं ओड़ियूं हुजणु खपनि, हुन वीचारी उते घटि में घटि पाकिस्तानी 25-30 हज़ार रुपया ख़र्च करे उतो ई ड्रेसिंग वरिती ऐं विगियूं वरितियूं, ऐं वरी प्लस पाकिस्तान में बि इंडोर असां कमु कयोसीं त वरी उन हिसाब सां हुनखे ॻोठाणो ॾेखारणो त वरी हुन पुराणे माना ग़रीबनि जा लटा गॾु कया ऐं उहो गेटअप कयो। बहरहाल मारवी चन्ना जी एक्टिंग जे लाइ त जेतिरो ॻाल्हाइजे तमामु घटि आहे। मारवी चन्ना जहिड़ी आर्टिस्ट सिंधी मीडिया में मां नथो सम्झां पैदा थी सघे थी, पंचुअल, मतिलबु हुन जेको टाइम ॾिनो उन टाइम ईंदी। भले माण्हू कुझु चवंदा त यार टाइम नथी ॾे, पर मूंसां हुन जेको बि कमु कयो, प्लेस कया अथई, क्लासिक प्लेस कया अथई, सीरियल कई अथई, जॾहिं बि मूंखां अॻु में उहो टाइम ते पुॼंदी, ऐं एॾी इख़लाक़ जी भली, ॻाल्हाइण जी एॾी भली, बहितरीन मतिलबु छोकिरी। मूंखे दिली अफ़सोस थियो आहे मारवी जे इन विछण ते। मां मारवी सां हिकिड़ो मूंसां गॾु वाक़ियो थियो, मां घारो में रिकॉर्डिंग पियो कयां, ज़िंदगी तोबिना जी इंडोर पियो कयां, त उते 2 ॾींहंनि खां असां शूट पिया कयूं त घारो में मतिलबु वॉशरूम वग़ैरह जो इलाही प्रॉब्लम हूंदो हो। उते असांखे रिपेंट पातल हूंदी, 2 ॾींहंनि खां कंटिन्यू शूट, बेल्ट जो टाइट थियो त मूंखे गैस प्रॉब्लम थी, लेफ्ट साइड ते मूंखे सूरु थियणु लॻो, ऐं सूरु अहिड़ो थियणु लॻो जो मां माना चुरां पियो त मूंखे लॻे पियो त अंदरि सां का शइ टुटे थी। त मारवी चन्ना साम्हूं मूंखे ॾिठो, चई इमरान हिते बि छा मसइलो आहे तोसां? मां वरी हुनखे इशारनि सां ॾिसां त मूंखे हिते पेन आहे, तो भॼंदी आई स्पीड में मूंखे पकड़े, ऐं माना हुनजी अखियुनि में मूंखे लॻे पियो ॼण ॻोढ़ा हुया, इलाही परेशान थी वई। हुन चयो सभु कमु ख़तमु कयो, पहिरियों इमरान खे कराची पुॼायो। पोइ जॾहिं उहो सूरु पेन वेन ख़तमु थियो, उतां जो हिकिड़ो दोस्त हो अकीम बि आहे, हुन चयो हिनखे गैस जो सूरु आहे, बाक़ी कुझु बि न आहे, वाक़ई उहो गैस जो सूरु, पर मारवी चन्ना जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। मारवी चन्ना असल में असां ॿिन्हिनि तक़रीबन गॾु ई पीरियड जो आगाज़ कयो मीडिया ते। मां PTV तां स्टार्ट कयो, ऐं जॾहिं मां KTN ते फस्ट पंहिंजो ड्रामो कयो क़िस्मत, त उन में मूंखे मारवी चन्ना सां कमु करण जो मौक़ो मिलियो। मारवी चन्ना मरहूम चवंदे बि अजीब थो लॻे, एतिरो वक़्तु साॻिया आहियूं असां, त हुनखे दिलि नथो थिए चवनि, छो त हुनजी एज न हुई एतिरी, हुनजी जल्दी डेथ थी वई मरहूम मारवी चन्ना जी। असां क़िस्मत ड्रामे में गॾु कमु कयोसीं, असांजी हुते दोस्ती थी। मां मारिया बलोच ड्रामा आर्टिस्ट PTV ते बि कमु कयो। क़िस्मत में मूंखे मारवी चन्ना सां कमु करण जो मौक़ो मिलियो। तमामु बहितरीनु आर्टिस्ट, तमामु हिकु सुठी दोस्त, ऐं हिकिड़ी सुठी केयरिंग लविंग भेण मां उनखे महसूसु कयो उन ड्रामे में। मूंसां तमामु घणो प्यारु कंदी हुई, ऐं असां अक्सर साण ई हूंदा हुआसीं। शूट खां पोइ अक्सर ई असां साण ई हूंदा हुआसीं, घुमणु फिरणु साण हूंदो। तमामु सुठी नेचर जी मालिक, ॾाढो ख़्यालु करण वारी, प्यारु करण वारी भेणुनि वांगुरु वक़्तु गुज़रियो असांजो। ऐं उन खां पोइ रेखा जी रांदि, खोड़ ड्रामा असां जेके आहिनि उहे साण कयासीं ऐं KTN ते। ऐं हिन टाइम जॾहिं मां उनजे बारे में ॿुधियो त मूंखे पहिरियों त यकीन न पियो अचे त वाक़ई मारवी चन्ना जी डेथ थी वई आहे। सो जॾहिं प्रूफ थी वियो त वाक़ई हुन जी डेथ थी वई, ऐं मीडिया में इर्द गिर्द अचणु लॻो।
मां दोस्तनि खे कॉल करे कंफर्म कयो त उन्हनि चयो हा वाकई मारवी चना मरूमा उनजी डेथ थी चुकी आहे। मारवी चना सां मां काफ़ी सारो कमु कयो, पर उन मां हिकिड़ो कमु हुयो जेको 20 डेज़ हुयो, जेको अली अकबर पठान ठाहियो, दिल जो काक महल KTN जो ड्रामो हो। उन में हुन मुंहिंजी हीरोइन जो किरदारु अदा कयो ऐं माशाल्लाह सुठो ड्रामो हो। ऐं जेतिरो बि वक़्तु उन ड्रामे में गॾु रहियासीं, असांजी जेका बि गैदरिंग रहंदी ॾाढो खिल ख़ुशी में, छो त मारवी खिलंदड़ छोकिरी, हसमुख सभिनीनि, हुनजो बिहेवियर आर्टिस्टनि सां कीअं हो, इहो सुवालु थियो त मां चवंदुसि त तमामु सुठो बिहेवियर हो। मां कंहिंजे बात मां हुनजे ख़िलाफ़ु का अहिड़ी ॻाल्हि न ॿुधी। ईअं त हर माण्हू वञण खां पोइ तारीफ़ कंदो आहे, पर असां तक़रीबन जॾहिं गैदरिंग में वेहंदासीं, असांजे जंहिं बि कुलीग जो ज़िक्र थींदो त हुन में मारवी चना जे लाइ इहो ई चवंदासीं बहितरीनु आर्टिस्ट आहे, बहितरीनु इंसानु आहे। ऐं हिन महिल बि इहो ई चवंदासीं त बहितरीनु आर्टिस्ट हुई, बहितरीनु इंसानु हुई ऐं बहितरीनु दोस्त हुई। अस्सलाम वालेकुम। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। मारवी चन्ना असांजी सुठी दोस्त, असांजी सुठी कुलीग, बेहतरीन ड्रामा आर्टिस्ट, बेहतरीन एक्टर, बेहतरीन इंसान, तमामु घणी खूबियूं हुयूं मारवी चन्ना। जंहिं बि एक्टर सां कमु कंदी हुई, मूं ॾिठो हुयो त ईअं लॻंदो हो त हुन सां सदियुनि खां वठी कमु कंदड़। हालांकि मूंसां पहिरीं सीरियल मारवी चन्ना जी जेका पहिरीं सीरियल हुई क़िस्मत 20 जी, उहा मूंसां ई हुई, मूंसां हीरोइन हुई। पर मूंखे कॾहिं ईअं महसूसु कोन थींदो हो त हीअ को पहिरियों ड्रामो थी करे ऐं पहिरीं सीरियल थी करे। न त कई एक्टर ईंदा आहिनि, उन्हनि खे महसूसु थींदो आहे, असांखे महसूसु थींदो आहे त हिन करे पहिरियों ड्रामो आहे, पर न, छो त गॉड गिफ्टेड हुई, हुन में टैलेंट हो। अचानक हुनजी जेका डेथ थी, असांखे तमामु घणो अफ़सोस थियो आहे, बल्कि तमामु आर्टिस्ट बिरादरी खे तमामु घणो अफ़सोस थियो आहे हिन ॻाल्हि जो। मारवी चन्ना खे वञणु न घुरिजे आहे, अञा कुझु वक़्तु हुजे आहे। वञिणो त आहे, मूंखे बि वञिणो आहे, तोखे बि वञिणो आहे, सबके वञिणो आहे, इहा ॻाल्हि कान्हे का। पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, कुझु इंसान अहिड़ा हूंदा आहिनि, कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जे लाइ दिलि चवंदी आहे कि अञा हुजनि हिन दुनिया में, ज़रूरी आहे। अलाह ताला उन्हनि खे पंहिंजे जन्नत फिरदौस में जॻह ॾिए। अलाह ताला उन्हनि जा सताऊं ग़लतियूं नंढियूं वॾियूं माफ़ु करे, पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि खे माफ़ु करे। अस्सलाम वालेकुम। सिंध वासियो, मां आहियां तव्हांजो रुमान खे। हाणे जीअं ॿुधो मां उथियुसि त ख़बर पई त मारवी चन्ना नाले वारी अदाकार, सिंध जी ॾाढी सुठी आर्टिस्ट, सुठी इंसान, असांजी दोस्त, हिन दुनिया मां लाॾा न करे। सभिनीनि खे वणंदो आहे, तव्हांखे मूंखे, अलाह उनजे मिट माइटनि खे सभु जमील अता करे। काफ़ी यादियूं वाबस्ता आहिनि। एहसास ड्रामो हो, उन मुंहिंजी भेण थी, मुंहिंजो पहिरियों सीरियल सोप सीरियल फ़ासिला कयोसीं, काफ़ी शोज़ गॾु कयासीं। ॾाढियूं सुठियूं यादूं, ॾाढी सुठी इंसान। बहरहाल रब ख़ैर कंदो, तव्हां सभिनी खे वणिणो आहे, मूंखे वणिणो। हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु, दुआउनि में यादि रखिजो सभु। मारवी चन्ना हिकिड़ी तमामु बोल्ड स्टार हुई, जेका हिन पंहिंजी हिन फील्ड में शो बिज़नेस जी दुनिया में जेकी हिन का हिकिड़ी स्ट्रगल कई, हुनजो हुनखे रिज़ल्ट ऐं नतीजो जेको तमामु सुठो मिलो। ऐं असांजे सिंधी शो बिज़नेस जी मीडिया में जेके छोकिरियूं लेडीज़ आहिनि, उन्हनि मां तमामु को ख़ूबसूरत फेस हो, हसीन हो, ऐं उहा हिकिड़ी अहिड़ी सुपरस्टार आर्टिस्ट हुई जेको पंहिंजे वक़्त ऐं पाबंद जी तमामु ख़्यालु रखंदी हुई, ऐं कंहिं बि डायरेक्टर खे, कंहिं बि आर्टिस्ट खे बि तंग कोन कंदी हुई। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ा मुंहिंजे ख़्याल में हुनजी मूं हिकिड़ी सीरियल ॾिठी जेकी असलम भुट्टो साहिबु हुनजो डायरेक्टर हो, फ़ासिला, जेकी तमामु सुपर उहा सीरियल कामयाबु वई।
ऐं हुनजी पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी हुई, ख़ुशहाल रही, वरी फील्ड मां आउट थी वई, लेकिन पंहिंजो मक़ाम ऐं पंहिंजी हैसियत ऐं हिन शो बिज़नेस मीडिया में तमामु हिन जो ख़ूबसूरत हिकिड़ो रोल हो, जेको हिकिड़ो तारीख़ी हो। अॼु बि हुनखे माण्हू यादि कनि था ऐं असांजी दुआऊं हुन सां गॾु आहिनि त अल्लाह ताला हुनखे जन्नत नसीब करे। सलीम जान।